नसीराबाद में जमीयत उलमा इस्लाम ऐं आबादकार फोरम पारां ज़रई पानी जी खोट ख़िलाफ़ सुभाणे इंडस हाईवे ते धरणे हणण जो ऐलान कयो आहे। जमीयत उलमा इस्लाम ऐं आबादकारनि फोरम पारां मौलवी मोहम्मद सिद्दीक़ मंगणे जो कारी रफ़ीक छुटो हलीम छुटो ऐं ॿियनि टाउन हॉल नसीराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वारिह तालके जी मीरवाह ऐं ॿियनि शाखनि में ज़रई पानी जी खोट ख़िलाफ़ 15 अगस्त ते हयल धरणे में डीसी कंबर शहदाद कोट कमर रज़ा बलोच पहुची 2 ॾींहनि अंदरि पाणी पहुचाइण जो वाइदो करे धरणो ख़त्म करायो हो। हिननि चयो त डिप्टी कमिश्नर पंहिंजो वाइदो पूरो नाहे कयो ऐं हिन वक़्त ताईं मीरवाह ऐं ॿियनि शाखनि मां मिटी उॾामी रही आहे, जंहिं सबबि लखें एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि ऐं लखें रुपयनि जो ॿिज ख़राब थी वियो आहे। अॻवाननि चयो त पाणी न मिलण ख़िलाफ़ सुभाणे 21 अगस्त ते सुबुह जो नसीराबाद इंडस हाईवे ते ॿीहर धरणो हंयो वेंदो, जेको धरणो पाणी मिलण ताईं जारी रहंदो। धरणे में हज़ारें कारकुन शिरकत कंदा, जेके पाण सां बिस्तरा बि खंयो वेंदा।